अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बंबरो। अॼु असां तव्हांखे ॿुधायूं था हिन वक़्त जी पोज़ीशन। हिन वक़्तु तरपारकर में सिंध जी ओभर सरहद सां लॻोलॻ वारनि इलाइक़नि में बरसाति जारी आहे ऐं हिंदुस्तान सॼे में तक़रीबन बरसाति आहे। कच्छ भुज में तमामु तेज़ बरसाति जो सिस्टम पहुची रहियो आहे। गुजरात हिंदुस्तान वारी में बि इहा ई सूरत हाल आहे ऐं कुझु बरसाति असांजे कीरथर जबल ते कुझु शहदाद कोट खां ओलह तरफ़ मौजूदु आहे ऐं कुझु बरसाति बलूचिस्तान में बि आहे। हिन सिस्टम जे बाबति शुरू खां जेका मूं अपडेट ॾिनी आहे अव्हांखे त 4 तारीख़ ते बरसाति जा कुझु बादल सिंध में दाख़िल थी वेंदा ऐं किथे किथे बरसाति थींदी। उहा ई बरसाति अॼु 4 सेप्टेम्बर ते हली रही आहे। हिकिड़े दोस्त असांखे कमेंट कयो त तव्हां बरसाति आणे ई रहंदो त अहिड़नि दोस्तनि लाइ अर्ज़ु आहे त असांजे हथ में कुझु बि न हूंदो आहे, सभु कुझु अलाह ताला जे हथ में आहे। असां सिर्फ़ु साइंसी बुनियादनि ते जेका तहक़ीक़ कजे थी उन जे नतीजे में जेका मालूमात मिले थी उहा ई अव्हां जे आॾो रखंदा आहियूं, उहा अव्हां जे फ़ाइदे लाइ, त जीअं ईंदड़ बरसाति जे ख़तरनि, नुक़साननि ऐं मसइलनि खां अव्हां बचाव जो बंदोबस्तु करे सघो। त हाणे हलूं था पहिराइती तरीक़े सां अपडेट जी तरफ़। सिंध में ही सिस्टम जीअं दाख़िल थियो अॼु त नंगर पारकर ऐं खां वठी चोर जे इलाइक़नि ताईं बरसाति जा बादल पहुचण लॻा, पर बरसाति जे बादलनि खां सां गॾोगॾु वारीअ जो तूफ़ान बि हलणु शुरू थी वियो ऐं बरसाति जो मक़दार जेको वधीक पियो आहे उहो नंगर पारकर में वसियो आहे ऐं इन खां अलावा इस्लाम कोट, मिठी ऐं उमरकोट जे आसपास वारा इलाइक़ा ऐं इन खां सवाइ सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बदीन ताईं बरसाति जे सिस्टम जा कुझु न कुझु बादल पहुता ऐं उन्हनि खे बरसाति कई आहे। हिन वक़्तु सिस्टम जो ताक़तवर हिसो कच्छ भुज में आहे ऐं गुजरात में आहे। गुजरात में हिन सिस्टम जूं सभ खां वधीक बरसातूं वसण जो इम्कानु आहे ऐं इन सां गॾोगॾु जेके बरसाति जा बादल आहिनि उहे मिरपुर ख़ासि ताईं पहुता आहिनि, मीरवा डिग्री ऐं नबीसर रोड, हिन खां अलावा खिपरो ताईं बरसाति जा बादल पहुता आहिनि, पर कुझु अहिड़ा बादल जेके बिना गोड़ खिवण जे बरसाति ईंदा आहिनि उहे कुझु नवाबशाह ज़िले ताईं बि पहुता आहिनि। हीउ सिस्टम कुझु टंडोल हयार ताईं, सांगड़ ताईं ऐं बदीन जे इलाइक़नि ताईं या डीपलो ताईं बरसाति ॾेई सघंदो। उन खां पोइ सिस्टम जा बादल पंहिंजी ताक़त विञाए वेंदा। छो त असां तव्हांखे अॻु में ॿुधायो आहे त हिन सिस्टम जो मुक़ाबिलो आहे ओलह जे ख़ुश्क हवाउनि सां ऐं ओलह जूं ख़ुश्क हवाऊं बिल्कुलु हिन सिस्टम खे ओभर तरफ़ धिकनि पियूं ऐं हीउ सिस्टम ओलह जे हवाउनि खे ओलह तरफ़ धिके पियो। असां तव्हांखे उन जो नक्शो ॾेखारींदा। अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं अव्हां ताईं दुरुस्त तरीन मालूमात जी अपडेट पहुचंदी रहे ऐं मौसम खां आगाह रहो। त हीअ जेके ब्लू कलर यानी नीरे रंग जूं जा वारा इलाइक़ा आहिनि इहे मॉनसून जूं घिनल हवाऊं आहिनि ऐं इहे ज़मीन खां 1500 मीटर मथे जी पोज़ीशन आहे ऐं ज़मीन खां 1500 मीटर मथे बलूचिस्तान जे इलाइक़े में ऐं ईरान जे इलाइक़े में जेको कुझु थोरो नासी रंग आहे, इन कलर में जेके हवाऊं ॾेखारियूं वयूं आहिनि इहे ख़ुश्क हवाऊं आहिनि। इन्हनि में गिम जो मक़दार 10 खां 20 सैकड़ो आहे, जॾहिं त इहे जेके नीरे रंग जूं हवाऊं आहिनि इन्हनि में गिम जो सैकड़ो 70 खां 80 सैकड़ो आहे। जेतिरो डार्क थींदो ओतिरो वधीक उन में परसेंटेज शो थींदी, यानी जेकॾहिं चइजे त हिन जाइ ते 100 सैकड़ो आहे त हिनखे जेकॾहिं वरी कुझु ॿिए जाइ ते वठी वञे थो त 83 सैकड़ो आहे ऐं जेके ही ब्राउन कलर वारियूं 13 खां 18 सैकड़ो या 20 सैकड़ो जेके ख़ुश्क हवाऊं आहिनि उन्हनि में गिम आहे। त इहो गिम जो चकर आहे। गिम जेका आहे उहा ज़रूरी आहे, उन खां सवाइ को बि सिस्टम नथो ठही सघे, को बादल नथो ठही सघे। ऐं ॿियो जेको ही लो प्रेशर सिस्टम आहे उहो हिन वक़्तु फैलियल आहे इंदौर खां वठी इलाहाबाद ताईं। हिन जा 2 सेंटर नज़र अची रहिया आहिनि। शुरूअ खां वठी
ॿ सेंटर रखंदड़ लो प्रेशर आहे, केॾीमहिल ही मर्ज थी था वञनि, हिकिड़ो सेंटर थी थो वञे, केॾीमहिल वरी अलॻि अलॻि थी था वञनि। बहरहाल हिन जूं जेके हवाऊं आहिनि इहे काफ़ी अॻिते ताईं वेंदियूं ऐं हिन जे हवाउनि जो असरु पंजाब ताईं ऐं सिंध जे इलाइक़नि ताईं सभिनी ताईं पहुचंदो। अॼोकी तारीख़ में त इहो आहे त हिन जूं हवाऊं जेके आहिनि से सेंट्रल पंजाब ताईं ऐं सेंट्रल सिंध ताईं पहुची रहियूं आहिनि ऐं सुभाणे ही वधीक हिन जो ताक़तवर हिसो असांजे पाकिस्तान पूरे यानी कि सिंध सूबे ऐं पंजाब सूबे ताईं ही पहुची वेंदो ऐं सुभाणे जेका बरसाति थींदी उहा जिन इलाइक़नि में थींदी उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधायूं त सिंध में तक़रीबन ओभर सिंध त पूरो यानी कि एतर पारकर अछोथर ऐं सालेपट सखर वारा कोठीअ वारा इलाइक़ा उन्हनि में बरसाति थींदी। पर इहा बरसाति बदीन ऐं हैदराबाद टंडवाला यार ऐं ठटे जे इलाइक़नि ताईं डिगड़ी उमरकोट ऐं जेके बि इलाइक़ा तक़रीबन अधु सिंध ताईं आहिनि ओसि ताईं सुभाणे बरसाति लाज़मी थींदी। ऐं सखर ज़िले में बरसाति जेका थींदी उहा ओभर वारनि इलाइक़नि में सखर शहर में थी सघे थी, घोटकी ज़िले में बरसाति थींदी ऐं कश्मीर ताईं बरसाति पहुची सघे थी। त जेको मिक़दार हूंदो बरसाति जो उतरनि इलाइक़नि में जीअं सखर डिवीज़न आहे उहो को ख़ासि घणो कोन हूंदो, पर बरसाति जेका मथां खां हेठि लहंदी गंबड़ जे इलाइक़नि में ऐं राणीपुर ख़ैरपुर ऐं उन खां पोइ नवाबशाह ऐं इन्हनि इलाइक़नि में बरसाति जो चांस आहे। नौशहर फिरोज़ में या टंडो आदम ऐं शहदादपुर जे इलाइक़नि में सांगड़ में खिपरो में बरसाति। हर सभ खां वधीक जेको मिक़दार बरसाति जो सुभाणे रहंदो उहो असांजे अंदाज़ जे मुताबिक़ विच वारनि इलाइक़नि में ऐं उमरकोट में टंडवाला यार हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि खिपरो ऐं उन खां पोइ नवाबशाह ताईं वेंदो हिन जो सुभाणे जे बरसाति जो ज़्यादा मिक़दार वसंदो। पर ॾखण सिंध में बरसाति वसंदी उन जो मिक़दार बि वधीक थी सघे थो। जीअं हिन में नंगर पार्कर में मिठी इस्लामकोट ऐं छोर जा इलाइक़ा ॾाहिली ऐं बदीन जुडो ऐं इन्हनि इलाइक़नि में बरसाति हिननि ताईं वधीक हूंदी। बाक़ी जेके बादल जेके ताक़तवर रहिया त पोइ इहा शर्त ॻाल्हि इहा आहे कुझु माना 50-50 चांस आहे त इहे बरसाति जाती ताईं वञे या चूड़ जमाली ताईं वञे या टटे ताईं वञे 50-50। बाक़ी कराची जो चांस जेको आहे सो एतिरो ख़ासि फ़िलहालु न आहे। जीअं ई कराची जो चांस पैदा थींदो आहे असां कराचीअ जे असांजे जेका ॿुधंदड़ आहिनि उन्हनि खे ज़रूरु इतला कंदासीं। ECMWF वारनि जे अॻकथी मुताबिक़ जेकी बरसाति जो मिक़दार आहे उहो सिंध में सभ खां वधीक नंगर पार्कर जे इलाइक़े में आहे ऐं इस्लामकोट हिन खां बरोबर वारे बॉर्डर जे इलाइक़े में वधीक मिक़दार आहे जेको तक़रीबन 150 ऐं 155 मिलीमीटर ताईं वञे पियो या 160 मिलीमीटर ताईं। वधि में वधि बरसाति इहा जेका शो कई पई वञे इहा बरसाति जो मिक़दार 5 तारीख़ 6 तारीख़ 7 तारीख़ ऐं 8 तारीख़ जे दौरान जेका बरसाति थींदी उन जो टोटल मिक़दार आहे। हाणे हिन जे बारे में तव्हांखे इहो असां ॿुधायूं त ही जेका प्रिडिक्शन कंदा आहिनि इहा बिल्कुलु दुरुस्त न हूंदी आहे। असांजे अंदाज़े में बरसाति हिन खां वधीक थी सघे थी। यानी ईअं सम्झो त थरपारकर ज़िले में टोटल सिस्टम जी बरसाति 200 मिलीमीटर ताईं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदी ऐं वधीक मिक़दार नंगर पार्कर में ई रहंदो। ईअं सम्झो त नंगर पार्कर में 200 मिलीमीटर थींदी त उमरकोट में 150 मिलीमीटर ऐं बदीन में 100 मिलीमीटर ऐं हिप्रो में 80 मिलीमीटर खनि। इहा टोटल बरसाति सम्झो त जेके पूरे सिस्टम जे दौरान जेका वसणी आहे इहे उन जा अंग अखर तव्हांखे ॿुधाया। बाक़ी ॿिया जेके इलाइक़ा असांजा आहिनि जीअं सकर थी वियो नवाबशाह शहदादपुर टंडो आदम या उन खां हेठि नूरियाबाद ताईं अचे या हैदराबाद ताईं अचे त उते टोटल बरसाति हिननि 3-4 ॾींहंनि जी जेका आहे उहा 50 मिलीमीटर खां मथे 60 मिलीमीटर खां मथे मुश्किल वञे। छो त हीउ सिस्टम जीअं ईंदो आस्ते आस्ते अॻिते ईंदो वेंदो ऐं कमज़ोर थींदो वेंदो, छो त हिनखे साम्हूं मुक़ाबिलो आहे ओलह जे ख़ुश्क हवाउनि जो ऐं ओलह जूं ख़ुश्क हवाऊं हिन में मर्ज थियण जी कोशिशि करे रहियूं आहिनि ऐं जेतिरो वधीक मिक़दार में मर्ज थींदियूं हवाऊं हिन लो प्रेशर सिस्टम जे हवाउनि सां त लो प्रेशर सिस्टम कमज़ोर थियणु लॻंदो ऐं ख़तमु थियणु लॻंदो। जेकॾहिं ॿोॾ वारनि दरियाहनि
जे कैचमेंट वारनि इलाइक़नि में बरसाति बाबति असांखे मालूमात ॾिजे त उन्हनि इलाइक़नि में बि हींअर सूरत हाल इहा आहे त बरसाति जा नंढा नंढा सिस्टम ठहनि था पर एतिरा ताक़तवर न आहिनि ऐं ईंदड़ 24 कलाकनि में बि उते कंहिं वॾी बरसाति जो को ख़तरो कोन्हे जेको घणे पाणीअ गॾु करण जो सबबु बणिजे। पर बहरहाल मुज़फ़राबाद जे इलाइक़नि में ऐं इस्लामाबाद खां कुझु मथियुनि इलाइक़नि में ऐं झेलम खां मथियुनि इलाइक़नि में कुझु बरसाति जो इम्कानु आहे। बाक़ी पंजाब जे ॿियनि इलाइक़नि में बरसाति जो को ख़ासि इम्कानु कोन्हे। बलूचिस्तान में किथे किथे सुभाणे बरसाति थी सघे थी, जीअं ख़ुशदार जा इलाइक़ा आहिनि, सोराब जा इलाइक़ा आहिनि ऐं इन खां अलावा सेंट्रल बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसाति मुमकिन आहे ऐं इन खां पोइ लया जे इलाइक़नि में ऐं मुल्तान, इन खां अलावा रहीम यार ख़ान, बहावलपुर एसि ताईं हिन सिस्टम जे बरसाति जा असर पहुचंदा ऐं उते बादल तयारु थी सघनि था। हीअ अॼोकी असांजी अपडेट हुई ऐं असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो जीअं अव्हां ताईं मौसम जूं ख़बरूं पहुचंदियूं रहनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।